नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे लाहौर में खबर ॾींदा हलूं त शहबाज कतल केस में नामज़द एसएसपी मफखर अदील खे 5 ॾींहं जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले कयो वियो आहे। लाहौर पुलिस एसएसपी मफखर अदील खे मॉडल टाउन कचहरी में पेश कयो, जिते जांच ऑफिसर अदालत खे मफखर अदील जी जिस्मानी रिमांड जी इस्तदा कई है, जंहिंखां पोइ अदालत मंज़ूर कंदे 5 ॾींहं जी जिस्मानी रिमांड ॾेई छॾी है। एसएसपी मफखर अदील पुलिस खे बयान ॾिनो आहे त शहबाज मुंहिंजी ज़ाल सां ज़्यादती कई, जंहिं सबबि खेसि क़त्ल कयो। रिपोर्ट मूजिब क़त्ल जे केस में घुर्बल मफूर एसएसपी मफखर अदील के सिक्योरिटी इदारनि जे मदद सां गिरफ़्तार कयो वियो। जवाबदारनि पुलिस खे पंहिंजो शुरुआती बयान रिकॉर्ड करायो, जंहिंमें इंकशाफ कयो त मूं शहबाज खे क़त्ल कयो, जंहिंखां पोइ मां लाहौर मां फरार थी वियुसि। मफखर अदील शुरुआती बयान में पुलिस खे ॿुधायो त 2012 में मुंहिंजी अॻूणी ज़ाल अस्मा नाराज़ थी हुई, शहबाज जी घर वई हुई। शहबाज जे घर में हिन वक़्तु को बि मौजूद न हो, जंहिंजो फ़ाइदो खणी हिन अस्मा सां मुबीना तौर ते ज़्यादती कई। इन जे करे मां पंहिंजी ज़ाल खां धार थी वियुसि। मफखर अदील ॿुधायो त शहबाज मुंहिंजी हाणोकी ज़ाल अलीज़ा सां बि ज़्यादती जी कोशिश कई है। उन खे मुंहिंजी अॻूणी ज़ाल सां कयल हरकत जे बारे में ॿुधायो। इहे समूरियूं ॻाल्हियूं मूं पंहिंजे हाणोकी ज़ाल खां ॿुधियूं आहिनि, जंहिं सबबि मां इंतकाम वठण जी बाहि में सड़ण लॻुसि, जंहिंखां पोइ मां शहबाज खे क़त्ल जे मनसूबाबंदी कई ऐं गिरफ़्तार एसएसपी शहबाज जे क़त्ल खां पोइ पहिरीं गुजरावाला वियसि। उते 2 ॾींहं तरसण खां पोइ इस्लामाबाद हलियो वियुसि। इस्लामाबाद में 2 ॾींहं रहण खां पोइ गिलगित ऐं बल्तिस्तान वियसि, पर कानून लागू कंदड़ इदारनि जी मदद सां मूंखे गिरफ़्तार कयो वियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।